सिंध जे स्कूल में उस्तादनि ऐं शागिर्दनि जो तनासुब। स्कूलनि जी ज़रूरती वेडलॉक पॉलिसी तहत उस्तादनि जूं बदिलियूं। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट सिंध उस्तादनि जी बदिली बाबति नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। स्कूलनि में तदरीसी अमल खे बरक़रार रखण लाइ मजमूई तौर ते 10,490 उस्ताद बदिली कया विया आहिनि। STR उस्ताद शागिर्द तनासुब तहत बदिलियुनि सबबि 1320 बंदि स्कूल ॿीहर खुली वेंदा, जेके स्कूल उस्तादनि जे रिटायर थियण या फोत थियण जे सबबि बंदि थी विया हुआ। उस्ताद शागिर्द तनासुब जे बुनियाद ते थियल बदिलियुनि सां 1550 स्कूलनि में उस्तादनि जी खोट पूरी थी वेंदी। जिन 1398 स्कूलनि में रुगो हिकु उस्ताद सिंगल टीचर मुक़रर हो, उते उस्तादनि जो अंग वधायो वियो आहे। वेडलॉक पॉलिसी जे बुनियाद ते 1671 उस्ताद बदिली कया विया। मजमूई तौर ते 1198 फीमेल उस्तादनि जा तब्दीली सां लाॻापियल मसइला हल कया विया। 473 मेल उस्तादनि जा मसइला पिणु हल कया विया।